ओम साईं राम। गुल सतो अद्भुत अवतार ऐं विचित्र व्यक्ति। श्री साईं बाबा खे योग क्रियाऊं करण ईंदियूं हुयूं, जिन मां मुख्य धोती क्रिया यानी 3 इंच वेकिरो ऐं 22.5 इंच लंबो कपिड़ो आलो करे वात मां लंघाए पेट खे साफ़ करणु। ॿियो खंड योग क्रिया यानी पंहिंजे शरीर जे जुदा जुदा भाङनि खे धार करे वरी ॻंढणु। टियों समाधि लॻाइणु। इन्हनि योग क्रियाउनि करण करे उहो हिंदू पिए लॻो, पर संदसि शकल बीहक वग़ैरह करे हू मुस्लमान पिए लॻो। रामनवमी उत्सव में भाॻ वठण महिल पको हिंदू ऐं अरस जे चंदन उत्सव में भाॻ वठण महिल पको मुस्लमान पिए लॻंदो हो। उत्सवनि जे मिलाखड़नि में बहिरे वठंदड़नि खे पंहिंजे हथ सां इनाम पिणु ॾींदो हो। गोकुल अष्टमी ते गोपाल कला उत्सव में धूमधाम सां भाॻ वठंदो हो ऐं ईद जे ॾींहुं मुस्लमाननि जे कोठ ते नमाज़ में वञी शामिलु थींदो हो। हिकु दफ़े मुहर्रम जे मौक़े ते मुस्लमान के ॾींहं मस्जिद में अची ताबूत वग़ैरह ठाहे रखिया। मस्जिद मां ई जुलूस कढण जो फ़ैसिलो कयो, पर बाबा जन खेनि फ़क़ति 4 ॾींहं मस्जिद में रहणु ॾिनो ऐं 5 ॾींहं खेनि रवानो करे छॾियो। संदसि कन हिंदुनि वांगुरु टोपियल हुआ, लेकिन मुस्लमाननि जे सिंत कराइण जे रवाज में साणुनि शामिल रहियो हो, जेतोणीकि संदन संत कान थियल हुई। हिंदू थी करे सॼो ॾींहुं मस्जिद में रहणु बि अजीब पिए लॻो, पर साॻे वक़्तु मस्जिद में ॾींहुं राति धूणी दुखाए वेहण बि घणनि खे मुंझाईंदड़ो। उन सां गॾोगॾु मस्जिद में चकी पीसण, शंख नाद ऐं घड़ियाल घंड वॼाए यज्ञ हवन करण ऐं ॿिया हिंदू पूजा जा कम करे निहायत हैरानी में विझंदड़ कम हुआ। इहा ॻाल्हि बि सम्झ में नथी अचे त बाबा जन खे कुलीन ऐं अग्निहोत्र कुल जा ब्राह्मण पंहिंजा नेम तोड़े हिकु मुस्लमान अॻियां साष्टांग दंडवत कीअं थिए करे सघिया। बाबा जन जी जनमभूमि ऐं कुल जे पते लॻाइण लाइ घणनि ई यत्न कया, पर सभु व्यर्थ विया त बाबा जन जनम खां वठी हिंदू हुआ या मुस्लमान। जेके इंद्रियुनि ऐं संसारी सुखनि जो त्याग करे ईश्वर जी शरण वठनि था ऐं ईश्वर सां मिली हिकु थी वञनि था, उहे संसारी जात पात जे भेदभाव खां मथे चढ़ी वञनि था। श्री साईं बाबा ईश्वरी मंज़िल ते पहुतल शख़्स हुआ ऐं भेदभाव खां मथे हुआ। मुस्लमान फ़क़ीरनि सां गॾु हूंदो त साणु गॾिजी खाईंदो हो। कॾहिं कुता बि अची संदन थालीअ में मुंहुं विझंदा हुआ त उन्हनि खे खाइणु ॾींदा हुआ। मूं लाइ श्री साईं बाबा अखंड सच्चिदानंद जी साक्षात मूर्ति हुआ। संदन चरण कमलनि जी ओट वठण खां पोइ ई केतिरनि प्रेमियुनि खे ईश्वर जो साक्षात्कार थियो। बाबा जन वटि अनेक सन्यासी साधक ऐं मुमुक्षु ईंदा हुआ ऐं बाबा जन उन्हनि सां घुमण घतण उथण वेहण ऐं वार्तालाप में शामिल थी संदन शंकाऊं दूर कंदा हुआ। जेतोणीकि संदन ज़ुबान हर वक़्तु अल्लाह मालिक जो जाप पई कंदी हुई, वाद विवाद ऐं अजाई बहस में असुल की न वेंदा हुआ। सिख्या पिणु हमेशह वेदांत जी ॾींदा हुआ। अमीर तोड़े ग़रीब सां हिकु जहिड़ो व्यवहार कंदा हुआ। जॾहिं अंतर्यामी शक्तियुनि सां कंहिंजे दिलनि जा गुझ ज़ाहिर कंदा हुआ त उहे हैरान थी वेंदा हुआ ऐं ख़ुदि पूरन ज्ञानी हूंदे बि ॿाहिरां अज्ञानी जो ॾेखाव कंदा हुआ। आदर निरादर मान अपमान खां मथे हुआ। संदसि मुंहं मां ईश्वरी जोत पई बुखंदी हुई, तंहिं करे शिरडी जा सभु नारियूं ऐं नर खेसि पर ब्रह्म ऐं ईश्वर करे मञींदा हुआ। बाबा जिन जे बारे में 2 पकियूं साबितियूं। मारसापति साईं बाबा जिन जो अवल नंबर भक्त हो ऐं बाबा जन सां राति ॾींहुं गॾु गुज़ारींदो। उनखे बाबा जन हिकु दफ़े चयो त मुंहिंजो जनमु पठारी ग्राम जे ब्राह्मण परिवार में थियो हो ऐं मुंहिंजे माता पिता मूंखे बालक अवस्था में ई हिकु फ़क़ीर खे सौंपे छॾियो। पठारी ग्राम जा यात्री जॾहिं बाबा जी जे दर्शन ते आया, तॾहिं बाबा जन उन्हनि खां उते जे किन रहवासियुनि बाबति हाल अहिवाल पुछो। तंहिंमां वधीक साबिती मिली त बाबा जन बराबरि पठारी ॻोठ में ॼावल हुआ।
श्रीमती काशीबाई कानेटकर पुणे जी मशहूरु स्त्री साईं लीला पत्रिका जे साल 1934 भाङे ॿिए में लेख लिखियो आहे त असां जॾहिं श्री साईं बाबा जे चमत्कारनि जे बारे में ॿुधो तॾहिं पाण में वीचारणु वेठासीं त साईं बाबा ब्रह्मवादी आहिनि या वाम मार्गी। कुझु वक़्त खां पोइ मां उन बारे में शिरडी में वियुसि। जीअं ई मां शिरडी जे ॾाकण ते पेर रखियो त बाबा जन मुंहिंजे साम्हूं अची बीठा ऐं पंहिंजे दिलि ॾांहुं इशारो करे मूं ॾे घूर करे कावड़ में चयऊं त हीअ दिलि सिर्फ़ु ब्राह्मण जी न पर शुद्ध ब्राह्मण आहे। वाम मार्ग ॾांहुं मुंहिंजे दिलि जो को प्रोविज़न न आहे। हीउ ब्राह्मण लखनि मनुष्यनि खे पूरी राह ते हलाए सघे थो, खे न प्राप्त थियण वारियूं शयूं पिणु प्राप्त कराए सघे थो। हीअ मस्जिद हिन ब्राह्मण जी आहे। मां हिन मस्जिद में कंहिं बि वाम मार्ग खे पेर पाइणु कोन ॾींदुसि। छंछरु देवता, शिव शंकर भॻवानु, गणपति बापा ऐं हनुमान मंदरनि जी मरामत कराइणु। श्री साईं बाबा शिरडीअ जे सभिनी झूननि मंदरनि जी मरामत तात्या पाटिल जे मार्फत कराई। उन्हनि खे ठीकु करायो। बाबा जिन वटि जेको धन दक्षिणा ऐं भेटा जे रूप में इकठो थींदो हो, उन मां हर रोज़ु कंहिंखे 15, कंहिंखे 20, कंहिंखे 25 ऐं कंहिंखे 50 पंहिंजे मौज में मूजिबि दान ॾींदा हुआ। चवंदा हुआ त चङे कार्य लाइ दान करणु तमामु ज़रूरी आहे। जिन खे दान मिलंदो हो से चवंदा हुआ असांखे बाबा जिन जे पवित्र हथनि सां शुभ दान मिलियो आहे। बाबा जिन जी फ़क़ति दर्शन करण सां केतिरनि जे मन मां मलिनता ऐं कपट दूर थी विया। दुष्ट आत्माऊं बदिलजी पुण्य आत्माऊं थी पिया। कोड़ आदिक रोग दूर थी विया। बिना दवा वठण जे किन अंधनि जा नेत्र वरी ठीकु थी विया। किन पंगलनि जी पंगलाइण लही वई, जंहिं करे बाबा जिन जी नामूस चौतारी फैलिजी वई ऐं यात्रियुनि जूं टोलियूं पुठियां टोलियूं अचणु लॻियूं। बाबा जिन घणो करे दुखायल धूणी भरिसां ई आसन लॻाए वेठा रहंदा हुआ। सनानु बि जॾहिं वणंदो हुन तॾहिं कंदा हुआ, न त अखंड समाधि में लीन रहंदा हुआ। मथे ते नंढो रूमाल, चेल ते धोती ऐं बदन खे ढकण लाइ अंगरखो रखंदा हुआ। हयाती जे पहिरें अध में ॻोठ जे बीमारनि खे दवाऊं पिणु ॾींदा हुआ। संदसि हथ में जसु अहिड़ो हूंदो हो जो सभिनी खे संदल ॾिनल दवाउनि मां फ़ाइदो थींदो हो ऐं सफ़ा मिलंदी हुई। अखियुनि जी बीमारी लाइ भलवा ॿूटी खे पीए हुन मां गोरियूं ठाहे ॾींदा हुआ। ख़राबु अखियुनि मथां गोरी रखी मथां पटी ॿधी छॾींदा हुआ। ॿिए ॾींहुं पटी छोड़े अखि मथां छंडा हणंदा हुआ त अखियुनि जी सोज ग़ाइबु थी वेंदी हुई ऐं अखियूं घणो करे ठीकु थी पवंदियूं हुयूं। उन जे इलाज सां केतिरनि खे फ़ाइदो रसियो। खंड योग जो दृश्य। हिकु दफ़े बाबा जन पंहिंजे शरीर जे अंगनि खे अलॻि करे मस्जिद जे धारदार भाङनि में पखेड़े छॾिया। उन ॾींहुं ओचितो हिकु माइश जीअं मस्जिद में आयो त शरीर जा अंग पकड़ियल ॾिसी दहिलजी वियो। पहिरीं ख़्यालु आयुसि त वञी पुलिस में रिपोर्ट करियां त बाबा जिन खे को खून करे वियो आहे, पर पोइ ख़्यालु आयुसि त रिपोर्ट करण वारे खे पुलिस अवल पकड़ींदी। इन करे माठ मेट में हलियो वियो त मतां अटिजी वञा ऐं सॼो ॾींहुं पंहिंजे जाइ में लिकी वेठो रहियो। राति जो जॾहिं ॿाहिरि निकितो तॾहिं कंहिंजे वातां बि बाबा जिन जे खून वग़ैरह जी ॻाल्हि कान ॿुधाई। ॿिए ॾींहुं सुबुह जो जॾहिं वरी मस्जिद में वियो त बाबा जिन हमेशह वांगुरु ठीकु ठाकु ऐं सॼे लंगनि में वेठा हुआ। दिलि में चवणु लॻो त काल जेको ॾिठो हुउमि शायदि को सुपिनो हूंदो। मस्जिद में वेठे ॿाहिरनि जी सहायता करणु। बाबा जिन पंहिंजो जीवन दीन दुखियुनि जी सहायता करणु ऐं संदनि दुख दूर करण में व्यतीत कयो। पाण ई कष्ट सही बि ॿियनि जी सहायता वञी कंदा हुआ। दवाऊं मुफ़्त में ॾींदा हुआ ऐं किन खे त दवाउनि सां गॾोगॾु पैसे जी पिणु मदद कंदा हुआ। संदसि जीवन ॿियनि जे कल्याण ऐं उपकार लाइ ई हो। 1910 में ॾियारीअ जे शुभ मौक़े ते धूणी जे भरिसां वेठा हुआ। उन में नंढियूं काठियूं पे विधाऊं। ओचितो काठी विझण बदिरां पंहिंजो हथु खणी धूणी में विधाऊं ऐं हथ खे बिल्कुलु बुरी तरह लहस अची वई। माधव ऐं माधवराव देशपांडे यकदमि डोड़ी आया ऐं बाबनि जो हथु धूणी मां छिके ॿाहिरि कढियऊं। माधवराव पुछो, भॻवान अव्हां ईअं छो कयो? बाबा जिन जवाबु ॾिनो त हितां थोरे मुसाफ़िरे ते हिकु लोहारनि पंहिंजे
भट्टीअ खे फूके रही हुई। संदसि पतीअ खे सॾु कयो। उहो ॿाहिरि डोड़ी वई ऐं हिन जे कमर में संदसि नंढो ॿारु पिणु सुम्हियो पियो हो, जो खिसकी वञी भट्टीअ में किरियो। मूंखे पंहिंजे हथ बाहि में विझी ॿार खे प्राण बचाए वरिता। मूंखे पंहिंजे हथ जलण जो को बि दुख नाहे। पाण ख़ुशी अथमि जो हिकु महरूम ॿार जा प्राण बची विया। भाग्यशाली कोड़ियो भगत भागोची शिंडे। बाबाजन जे हथ सड़ण जो अहवालु जॾहिं नाना साहिब चांदोरकर खे मिलियो, तॾहिं बम्बई जे मशहूरु डॉक्टर परमानंद खे पाण सां वठी दवाउनि समेत यकदमि आयो ऐं जॾहिं बाबाजन खां दवा लॻाइण लाइ आज्ञा घुरियईं त बाबाजन सफ़ा इनकार कयो। हथ सड़ण बैदि हिकु कोड़ियो भगत भागोजी शिंडे हर रोज़ु अची बाबाजन जे हथ ते घी लॻाए उन मथां हिकु पतो रखी पटी ॿधी वेंदो हो। नाना साहिब चांदोरकर जी मर्ज़ी हुई त सड़ियल हथु जल्दी छुटे ऐं चमड़ी जल्दी भरिजी वञे। हुन लाइ बाबाजन खे बार बार आज्ञा पई घुरियईं। ख़ुदि डॉक्टर परमानंद बि अर्ज़ु कयो त मोकल ॾियो त ॿधल पटी छोड़े ॾिसां, पर बाबाजन ननो अखर वारे वेठा। चई फ़क़ति अल्लाह ई मुंहिंजो डॉक्टर आहे। डॉक्टर परमानंद खे सिर्फ़ु दर्शन करण जो लाभ मिलियो ऐं होॾां कोड़े भगत भागोजी शिंडे खे दवा लॻाइण ऐं पटी ॿधण जी शेवा नसीब थी। जल्दी ई बाबाजन जो घाव भरिजण लॻो ऐं सभु प्रेमी ख़ुशि थिया। लेकिन बाबाजन जे वटां घाव जे सूर वग़ैरह जो हिकु भेरो बि दांव कोन निकिती, यानी त पूरन सुत पुरुष हुआ। जेतोणीकि खेनि दवा वग़ैरह कराइण जी काई ज़रूरत कोन हुई, त बि कोड़े भगत भागोची प्रेम वस्ती हिन जी शेवा करणु क़बूलु कयऊं, जा बाबाजन जे समाधि में लीन थियण ताईं हलंदी रही। बाबाजन जॾहिं लेंडी में वेंदा हुआ तॾहिं भगत भागोजी उस में साणनि धूप छटी खणी वेंदो हो। हर रोज़ु सुबुह जो सवेल जॾहिं धूणीअ जे भरिसां आसन ते अची वेहंदा हुआ त भगत भागोची उते अॻे ई हाज़ुरु रहंदो हो। गुज़िरियल जन्मनि में कयल पाप कर्मनि करे भागोजी खे कोड़ जी बीमारी थी पई हुई। संदसि आङुरियूं कोड़ जे करे ॻरी वेंदियूं हुयूं, उन्हनि मां दुर्गंध ईंदी हुई। लेकिन बाबाजन जो अवल नंबर शेवक हो ऐं कोड़ जी बीमारी भोगींदे बि भाग्यशाली भगत भागोची अंदरि में ॾाढो सुखी हो ऐं बाबाजन वरी उन भगत खां सवाइ ॿिए कंहिंजी शेवा ऐं टहल क़बूल की न कई। प्लेग जी बीमारी पाण ते खणणु। अमरावती जे श्री दादा साहिब खापर्डे जी धर्मपत्नी पंहिंजे नंढे पुट समेत शिरडी में केतिरा ॾींहं रही। संदसि पुट खे तिखो बुखार अची थियो ऐं तंहिंसां गॾु वरी खेसि प्लेग जी गोड़ी अची निकिती। वीचारी माउ अची घबराई ऐं अमरावती में मोटी वञण जो ख़्यालु करे रही हुई। संध्या जे वक़्तु जॾहिं बाबाजन हवाखोरी करण लाइ वाड़े जे भरिसां लंघे रहिया हुआ, तॾहिं श्रीमती खापर्डे बाबाजन खां मोटी वञण जी आज्ञा वठण लाइ ॾकंदड़ आवाज़ में चयो त बाबाजी, मुंहिंजे प्यारे पुट खे प्लेग थी पई आहे, तंहिं करे मां मोटी पंहिंजे घर वञणु थी चाहियां। बाबाजन चयो, आसमान में बादल छायल आहिनि, पर बादलनि जे हटी वञण बैदि आसमान वरी साफ़ ॾिसण में ईंदो। ईअं चई पंहिंजे धोती मथे कयऊं त सभिनी खे वॾनि बेदनि जहिड़ियूं 4 गोलियूं ॾिसण में आयूं। बाबाजन फरमायो त ॾिसो, पंहिंजनि भक्तनि लाइ मूंखे केॾो न कष्ट खणणो थो पए, उन्हनि ते कष्ट गोया मूं ते ई कष्ट आहे। इहा लीला ॾिसी सभिनी में विश्वास पैदा थियो त संत पंहिंजे भक्तनि जा कष्ट पाण ते पाण ई खणनि था। संतनि जो हृदय मोम खां बि नरम ऐं मखण वांगुरु बिल्कुलु कोमल थींदो आहे। हू पंहिंजनि भक्तनि खे पाण जहिड़ो सम्झी पाण जहिड़ो ई प्यारु साणनि कंदा आहिनि। साईं बाबा पंढरपुर में निवास। नाना साहिब चंदोरकर खानदेश ज़िले में नंदुरबाग जो ममलदार हो ऐं बदिली थी पंढरपुर थी वियो। ख़्यालु आयुसि त शिरडी मां बाबाजी जो दर्शन कंदो वञा, सो बिना चिताव ॾियण जे शिरडीना पंधु पियो। जॾहिं नीमगांव ते पहुतो तॾहिं हेॾां बाबाजन मस्जिद में वेठल मालसापति अप्पा शिंडे ऐं काशीराम खे ओचितो चयो त अचो त गॾिजी भॼन ॻायूं त पंढरपुर मूंखे रहणो आहे, छो त उहो ई मुंहिंजो घरु आहे। पंढरपुर मूंखे रहणो आहे, छो त उहो ई मुंहिंजो घरु आहे। अवल पाण शुरू कयूं ऐं पुठियां सारे आयल संगत खे चवायूं ऐं वठायूं। कुझु वक़्त बैदि नाना साहिब पंहिंजनि ॿारनि समेत हिते अची पहुतो। सभिनी वातां
पंढरपुर मूंखे रहणो आहे वारो भॼन ॿुधाईं। जॾहिं बाबा जन खां पंढरपुर वञण जी आज्ञा वठी निकितो तॾहिं सभिनी सत्संगनि चयुसि त अंतर्यामी बाबा जन तुंहिंजे अचण खां अॻे तोखे आज्ञा ॾेई छॾी आहे, हिन करे ई असीं सभिनी खे मथियो शब्द चवा रहियूं। नाना साहिब जे अखियुनि में पाणी अची वियो ऐं ॿीहर बाबा जिन जा चरण ते मथो टेके संदन आशीर्वाद ऐं मथे ते ठपी वठी पोइ पंढरपुर ॾांहुं रवानो थियो। ओम साईं राम। गुल सतो पूरो थियो।